सलाम साथियों, आऊं आहियां तव्हांजी होस्ट अलीज़ा। अॼु आऊं तव्हांखे ॿुधाईंदसि मझांदड़ीअ जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। मझांदड़ी हिकु वण जहिड़ो ॾेख ॾींदड़ फसल आहे जंहिंजो बुनियादी मक़सदु काठ जे पैदावार ॾियणु आहे। मझांदड़ी जे वण खे बि 2000 ईस्वी खां पोइ वधीक अहमियत मिली आहे। उन खां अॻु मझांदड़ी सिर्फ़ु अॾनि ऐं ॿननि जे कपड़नि सां कुझु पञण हासिल करण लाइ पोखी वेंदी हुई। मझांदड़ी जो पञण 12 खां 15 फुट डिघो थिए थो, जेको सरासर सिधो रहे थो। मझांदड़ी जे पञड़नि खे माण्हू छपरनि ऐं मननि में इस्तेमालु कंदा आहिनि। मझांदड़ी जे पञड़नि खे खाड़ियूं खोटींदड़ मज़दूर बि खाई खे टेक ॾियण लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। मझांदड़ी जे पञड़नि खे आरसीसी छतनि जे टेक लाइ बि इस्तेमालु कयो वञे थो। मझांदड़ी जे काठ जी अहमियत खे गत्ता फैक्ट्रियुनि तमामु घणो वधायो आहे। हाणे त ही वण बि फसल जी सूरत में थिए। मझांदड़ी जो वण सिर्फ़ु 2 सालनि में पंहिंजे ओज ते पहुची वञे थो। मझांदड़ी घणो करे नाड़ी ज़रिए कयो वञे थो। मझांदड़ी जो वण पाणी तमामु घणो पीए थो। मझांदड़ी जे कपचण वक़्तु ढनारनि जो मौजू हूंदियूं आहिनि, छाकाणि त हिन वण जी टारियुनि खे मेहूं, बकरियूं, रिढूं ऐं ढगियूं वॾे चाव सां खाईंदियूं आहिनि। मझांदड़ी जे टारियुनि खे ॿारण लाइ बि जाम इस्तेमालु कयो वञे थो। मझांदड़ी जे पोख सां खारियूं ऐं सिम वारियूं ज़मीनूं बि ठही वञनि थियूं, जिन में पोइ हर बोख थिए थी।